बाबा MS वर्ड जे अधु हिस्से खे पूरो कयोसीं। अॼु वरी उन रहियल हिस्से खे पूरो करे माना ही वारा ऑप्शन पढ़ी करे वरी असां ही वारा ऑप्शन पढ़ी करे अॼु वरी इन हिस्से खे पूरो कंदासीं। ठीकु, वरी सुभाणे वारे क्लास में वरी हिन हिस्से खे वठंदासीं, पढ़णु शुरू कंदासीं, वरी हे हिसाब में पढ़ंदा हलंदासीं। हाणे कल्ह असां ही वारो हिसो पूरो कयोसीं त हाणे वरी ही वारा जेके हिसा पिया आहिनि तयारु, इन जो नालो हर हिकु हिसे जो अलॻि अलॻि नालो लिखियलु अथव। हर हिकु हिसे जो अलॻि अलॻि नालो लिखियलु अथव। ठीकु, हाणे क्लिप बोर्ड जे अंदरि तमामु बेसिक ऐं जेको आहे ज़बरदस्त क़िस्म जा ऑप्शन पिया आहिनि जेके वर्किंग में असांखे आसानी मुहैया कंदा आहिनि। पहिरियां निशान जेका हाणे हिते ज़ाहिर नथी थिए पई बंदि आहे, इनखे असां हूअं त अंग्रेजी में कट चवंदा आहियूं, पर निशानी हिन में कैंची ॾिनल आहे, माना कट करण जी कैंची कट करणी आहे न ईअं। हाणे तव्हांखे चए थो तव्हां हिन मां जेको आहे सो निशानीअ खे जेको आहे कट करे सघो। हाणे कट असां इस्तेमालु छो कंदा आहियूं, मक़सदु हाणे इहो आहे, सिखणो इहो आहे। कट असां इस्तेमालु इन करे कंदा आहियूं त मिसाल जी ॻाल्हि मां हिते लिखां थो, अर्शद हिकु मिंट आहे, ठीकु आहे बाबा, हिते अची करे हाणे असां छा कंदासीं, असांखे पोइ ख़बर पवंदी। हाणे मिसाल ॻाल्हि अचे असां अर्शद लिखियोसीं, वरी असां हिते अची करे शुएब लिखूं था। ठीकु, वरी असां हिते अची करे मिसाल ॻाल्हि वकास लिखूं था, रहीम लिखूं था, यासिर लिखूं था। ठीकु आहे, नाला लिखिया थी। हाणे इन कट जो मतिलबु आहे त असां इन नालनि मां कहिड़े बि हिकु नाले खे कट करे असां पंहिंजी मर्ज़ी ते जंहिं जाइ ते रखणो चाहियूं असां उन जाइ ते रखी सघूं था पिया। मिसाल जी ॻाल्हि, हाणे पहिरियां टॉप ते अर्शद लिखियलु आहे न, मां चाहियां इहो अर्शद मूंखे यासिर जे हेठां खपे, इहो अर्शद मूंखे यासिर जे हेठां खपे। जेकॾहिं इहो न खाईंदुमि त वरी मिसाल जी ॻाल्हि मां ॿियो लिखां न, जॾहिं ॿियो लिखियुसि त पोइ त इहो हल न थियो न, पोइ सहूलियत न थी न। माना कट जो कमु आहे त लिखियलु नाले खे तव्हां पंहिंजी मर्ज़ी वारी जाइ ते रखी सघो था पिया, लिखियलु नाले खे तव्हां पंहिंजी मर्ज़ी वारी जाइ ते रखी सघो था पिया। हिते ॾिसो अर्शद आहे, जीअं मां ॾिसो अर्शद खे सिलेक्शन कंदुमि त हीअ ऑप्शन जेको हाणे बंदि लॻो पिया न, पोइ एक्टिव थी वेंदव। हाणे हिन कैंची ते मां क्लिक कंदुमि, शॉर्टकट की अथव Ctrl+X, कीबोर्ड मां क्लिक कंदो त कंट्रोल पकड़े X ते क्लिक कंदो थी वेंदो। जेकॾहिं कीबोर्ड मां त हितां डायरेक्ट क्लिक कंदो न, ईअं कटिजी वियो हितां तव्हांजो। हाणे जिते तव्हां वरी हिन नाले खे रखंदव, जिते वरी तव्हां हिन नाले खे रखंदो त हीउ जेको कर्सर आहे न, कर्सर जेको हिते गोल फिरे थो, इहो हुन जाइ ते रखंदो। मां यासिर खां हेठां रखणु थो चाहियां, हिते बीह करे हाणे पिया पेस्ट माना रखणु, कॉपी कंदो बि रखंदो, कट कंदो बि रखंदो। ठीकु आहे, हाणे कट कया मां किथे रखणु चाहियां, हिते पेस्ट ते क्लिक कंदासीं। अर्शद जेको मुंहिंजो पहिरियां मथे लिखियो पियो, हाणे छा अचे मुंहिंजो हिते अची वियो। वरी मिसाल ॻाल्हि यासिर खे मां मथां थो रखणु चाहियां, हिते अची करे कट कंदासीं, कट कयोसीं। पोइ शुएब जे आॾो, शुएब जेका एहसान जे आॾो बीहंदासीं, हिते बीह करे हाणे पेस्ट कंदासीं त वरी यासिर मथां अची वेंदो। ठीकु आहे, कट जो कमु इहो हूंदो, माना तव्हां तस्वीर हुजे, शेप हुजे, नालो हुजे, अखर हुजे, उनखे हेठि मथे कट करे सघो था पिया। ठीकु, इहो कट सिर्फ़ु हिते इस्तेमालु न थींदो, जिते किथे इस्तेमालु थींदो अथव। मिसाल ॻाल्हि, मां हिते हिकिड़ो कुझु ठाहियां थो, मां फोल्डर ठाहियो, मां फोल्डर जो नालो ॾिनो ॾिनो मां नालो हिते मां त इहो फोल्डर जेको मुंहिंजो हिते पियो आहे न, इहो मां हिन मां कंप्यूटर में अंदरि रखणु थो चाहियां, इहो मां हिते मां कंप्यूटर में हिते अंदरि थो रखणु चाहियां। हिते ॾिसो एज नाल सां कुझु बि कोन्हे को। ठीकु, ऐं मां मिसाल हिनखे इन जे मथां बीह करे राइट क्लिक कंदोमांसि, पोइ हिते पियो अथव कट कंदोमांसि, कटिजी वेंदो। हाणे हिनखे खणी करे मां जेकर हिते अची बीहंदुसि न हिन जाइ ते, वरी हिते बीह करे हाणे छा कंदोमांसि, पेस्ट कंदोमांसि त मुंहिंजो फोल्डर उन जाइ ते अची वेंदो। ठीकु आहे, त हर हंधि करे सघो था पिया, तस्वीर, गानो, वीडियो जेको करणु चाहियो। इहो मोबाइलनि में बि हूंदो अथव, कॉपी पेस्ट कट वग़ैरह जेका का शइ करणी हूंदी आहे उहा बि हुन में हूंदो अथव। ठीकु, इहा शइ असां हितां करे सघूं था पिया। तंहिं बाद पोइ असांखे ॿुधाए थो कॉपी जो मतिलबु न, कंहिं बि शइ खे जॾहिं तव्हां हिक खां वधीक लिखो पोइ तव्हां हिनखे यूज़ करे सघो था पिया। जॾहिं तव्हां हुनखे हिक खां वधीक लिखो त पोइ तव्हां करे सघो था। मिसाल यासिर आहे, इहो तव्हांखे 50 मरतबा लिखणो। ज़ाहिर ॻाल्हि आहे 50 मरतबा जेकर तव्हां लिखंदो तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो, घणो लॻी वेंदो न, 5 मिंट 10 मिंट। जेकर तव्हांजे अखरनि जी स्पीड घटि हूंदी त अञा वधीक लॻी सघे थो न पियो। उन घणी लिखण वारी शइ खे तव्हां जल्दीअ में लिखी सघो था पिया। मिसाल हिन कट कयोसि, हिन कॉपी कयोसि, कॉपी सां छा थींदो, उहा शइ उते पई हूंदी, कट सां छा थींदा, उहा शइ उतां खणंदा आहियूं। ठीकु, हे कॉपी कयोमांसि, कॉपी शॉर्टकट की त Ctrl+C, कॉपी शॉर्टकट छा आहे तव्हांजी Ctrl+C। हाणे हिते बि हाणे को पेस्ट ते क्लिक कंदा आहियूं,
वो भी शॉर्टकट की आहे तो जेतिरा मरतबा क्लिक कंदा वेंदोसि पेस्ट ते ओतिरा मरतबा तव्हां यासर ते ईंदो वेंदो 3-4 पना भरिजी विया असांजा इहा शइ हूंदी आहे असांजी कॉपी करे पेस्ट कंदासीं त असांजी थी वेंदी आहे कॉपी जी शॉर्टकट की अथव कंट्रोल C पेस्ट जी शॉर्टकट की अथव कंट्रोल V O न आहे C आहे ब्रेक द बिकम ठीकु आहे कंट्रोल C कंट्रोल O ठीकु हाणे चवंदा फॉर्मेट पेंटर ते ये समझ में अचे न मथे 3-4 हाणे चवंदा फॉर्मेट पेंटर ते असां जीअं ईंदासीं मथे असां जीअं हिते अचूं था ठीकु आहे मिसाल ॻाल्हि ॿियनि नालनि खे असां हिते कटियूं था पिया असां जेके नाला लिखिया पिया इन था चवंदा हाणे पहिरियां मिसाल ॻाल्हि जेको यासिर आहे ठीकु इन यासिर खे खणी करे मां हिते कलर बि ॾिनोमांसि साइज़ बि वधायांसि थो मां हिते ठीकु साइज़ वधाईमांसि ऐं मां त चाहियां त यासिर जो जेको लिखत जो जेको स्टाइल आहे उहो बि मूंखे थोरो चेंज खपे मूंखे ईअं खपे ठीकु बोल्ड बि जा अंडरलाइन बि ॾियांसि थो मां जेॾी मां अंडरलाइन हाणे मां थो चाहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके हेठियां मुंहिंजा सादा नाला लिखिया पिया आहिनि हेठियां मुंहिंजा जेके सादा नाला लिखिया पिया हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेठियनि खे मथे जहिड़ो करण जे लाइ बि त मूंखे 1-2 मिंट लॻंदो न मां हिन खे सिलेक्शन कयां सिलेक्शन करण खां पोइ वरी हिनखे ॻाढ़ो कलर ॾियां वरी तव्हां साइज़ वधायां वरी तव्हां साॻियो फ़ॉन्ट स्टाइल खणण खां पोइ वरी हिनखे अंडरलाइन या तॾहिं ॾिसंदा आहियो कहिड़ा वरी हिते फॉर्मेट पेंटर जो मतिलबु छा आहे त रंगनि खे कॉपी करणु हिकिड़ा अखर कॉपी थियनि कॉपी मां अखर पिया कॉपी थियनि न हाणे तव्हांखे चए थो फॉर्मेट पेंटर माना तव्हांजा रंग कॉपी थींदा छा थींदा तव्हांजा रंग कॉपी थींदा मिसाल ॻाल्हि कीअं कॉपी कंदो हे जेको तीर आहे न तीर इन तीर जी मदद सां सॼे खे हीअं सिलेक्शन कयो की तव्हांजी मर्ज़ी ठीकु या हे जेको तीर आहे हिनखे किथे बि हिते रखो त बि तव्हांजी मर्ज़ी जीअं अचे न पोइ छा कंदो हिन फॉर्मेट पेंटर जो हिकिड़ो दफ़ो क्लिक कंदो ईअं थिए क्लिक तव्हांजी जीअं क्लिक थी वई जेके सादा अखर हुननि जे मथां तव्हां बुर्श अची वेंदो अचे बुर्श हाणे इहो बुर्श तव्हां हिननि अखरनि जे मथां जॾहिं ज़ोर ॾेई करे घुमाईंदो न हीअं माउस जो जेको खॿे पासे वारो बटन आहे न हुनखे ज़ोर ॾेई करे मथां घुमाईंदोसि न मथे हेठनि में को फ़र्क़ु कोन्हे को सभु हिकु जहिड़ा थिया माना छा कयोसीं हितां यासिर कॉपी न कयोसीं पर यासिर जे नाले जे मथां जेके स्टाइल वग़ैरह अप्लाई थियल हुया असां उहे कॉपी कयासीं असां छा कयासीं उहे कॉपी स्टाइल जेके हुन ते अप्लाई थियल हुया असां उन्हनि खे कॉपी कयोसीं ठीकु आहे हाणे इहा शइ थी असांजी उन खां बाद में इन क्लिप बोर्ड जे अंदरि तव्हांजो हिकिड़ो ऑप्शन पियो हुयो हिते क्लिप बोर्ड वारो हीअ वारो हाणे इन में तव्हांखे त ॿुधाए बाबा तव्हांखे त चए हाणे मिसाल जी ॻाल्हि ॾिसो मां हाणे ख़तमु थो कयां हिनखे विधे जे करे मां ख़तमु थो कयां क्लियर फॉर्मेट रंग बंग ख़तमु था कंदासीं ठीकु हाणे त साइज़ हाणे ॾिसो मां हीअ जेके अखर कॉपी कया थो हिते कॉपी मां सभई कया पर असांखे ख़बर कीअं पई त कॉपी थिया या न थिया मिसाल ॻाल्हि कॉपी त मां कया न तव्हां सभु ॾिठो आहे असां सभिनी कॉपी कयोसीं पर हाणे असांखे एक्ज़ैक्टली कीअं ख़बर पए त इहे वाक़ई कॉपी थिया या न थिया पोइ असां क्लिप बोर्ड में ईंदासीं पोइ ॾिसो मथे पिया अथव माना क्लिप बोर्ड तव्हांजो उहो वाहिद एरिया आहे जंहिंमें तव्हां MS वर्ड मां जेका बि शइ कॉपी कंदव तव्हां हिते अची वेंदी हा हाँ वो तो ऑप्शन वाइज मिसाल कॾहिं कंहिंखे ख़बर न पए त अलाए छा थियो मिसाल नए माण्हुनि जे लाइ जेकर उनखे ख़बर न पए निशान एक्टिव थी पाण ख़बर न आहे छा जी निशान एक्टिव थी पर क्लिप बोर्ड में तव्हांखे सॼी डिटेल मिली वेंदी त मां ख़बर पइजी तव्हां कहिड़ी अखर कॉपी कया हाणे हिते सभु पिया आहिनि हितां पर जेके सभिनी खे डिलीट कंदा न हिते तव्हांजा पिया हूंदा हितां खणी करे उहो हिते हिन ते बटन ते क्लिक कंदो हिते पिया इंसर्ट पेस्ट सभु अची वेंदा हितां वरी हिन ख़तमु करे सघो था अलॻि अलॻि ॿिनि खे कॉपी कयो बि थी सघे कॉपी कंदो हिनखे ॾिसो ॿई अची विया हिननि ॿिन्ही खे कंदो हे ॿई अची वेंदा हिननि ॿिन्ही खे कंदो हे अची वेंदा माना अलॻि अलॻि करे सघो था हिकु हिकु बि करे सघो था सॼी हिस्ट्री तव्हांखे हिते ॿुधाए सघो पोइ हितां त हिनखे डिलीट कंदो न हितां तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हिनखे पहिरियां पेस्ट कयो पोइ हिनखे कयो पोइ आख़िर में हिनखे कयो बि तव्हां करे सघो था ठीकु आहे वरी करे क्लियर ऑल कंदो त सभु ख़तमु थी वेंदा ठीकु वरी करे पेस्ट ऑल कंदो त हिन में जेके बि शयूं तव्हां हिते पे कॉपी थियल आहिनि सभु ऑटोमेटिक तव्हां हेॾे अची वेंदी ऐं क्लियर ऑल कंदो त क्लिप बोर्ड सॼो ख़ाली थी वेंदो क्लियर आहे ताईं हाणे हिते असांजो क्लिप बोर्ड पूरो थियो
क्लिपबोर्ड भी पूरो थियो ऐं मथां जेको असां फ़ॉन्ट पढ़ियोसीं असांजो कल्ह त इहो बि पूरो थियो। हाणे असां ईंदासीं हिन में अंदरि, हाणे असां वरी हीअ शयूं पढ़ंदासीं। हाणे हिन में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे हिते मिलंदियूं, हिते असां पढ़ियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां हिते कल्ह पढ़ियूं आहिनि, माना साॻियूं सेम ई शयूं आहिनि। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ आहिनि, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके छा आहिनि तव्हांजूं मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे जेके मुख़्तलिफ़ आहिनि, कुझु शयूं जेके साॻियूं आहिनि, मां तव्हांखे उहो हिते ॿुधायां थो पियो। ॾिसो हिते आवाज़ साइलेंस त कयूं, भले हिते अची करे हिनखे सिलेक्शन कयो, हाणे हिते तव्हांजो कंट्रोल पी ते हिते तव्हांखे ॿुधायां थो पियो। हाणे ॾिसो फ़ॉन्ट ॿई साॻा सेम पिया अथव जेको हिते पिया था अखर ने स्टाइल। हाणे हितां जे करे जेको बि चेंज कयोसि, जेको बि चेंज कंदासीं त असां हितां ॾिसो हितां चेंज कयूं पिया असां अखर ने स्टाइल, जेके बि असां हितां कयूं बि ठीकु आहे, हेॾां कयूं बि ठीकु आहे, असांजी मर्ज़ी आहे। साइज़ बोल्ड इटैलिक जेके कल्ह पढ़िया त असां बोल्ड इटैलिक हिते अखरनि खे टेढ़ो करणु थोरो करणु, हितां कयो या होॾां कयो, हे साइज़ अखरनि जी ठीकु आहे। हितां खणो या हितां साइज़ खणो, जेका तव्हांखे सही सम्झ में अचे तव्हां उहो खणी सघो था पिया। सभु सेम, कुझु जेके शयूं सेम आहिनि मां हाईलाइट कंदो थो हलां पियो, जेके सेम न आहिनि त मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां पियो। ठीकु आहे भाउ, इहा शइ थी असां हिते असां कईसीं। वरी वापसि अची करे हिनखे क्लियर फॉर्मेट कंदासीं त ख़तमु थी वेंदी। वरी हाणे इनखे खोले शॉर्टकट की बि अथव, कीबोर्ड मां कंट्रोल डी, कीबोर्ड मां प्रेस कयो कंट्रोल डी त बि खुली ईंदो। जेकर उन मां प्रेस नथा कयोसि तव्हां डायरेक्ट हितां था खोलियोसि बि तव्हांजो खुली ईंदो। ठीकु आहे, इहा शइ असां हितां करे सघूं था पिया। हाणे हिते अची करे ॾिसो हीअ साॻियूं सेम। हाणे हिन में उहे जेका अंडरलाइन कल्ह पढ़ी थी न, अंडरलाइन, हिन अंडरलाइन में थोरो फ़र्क़ु आहे हिकिड़ो, मां तव्हांखे ॿुधायां। हिते अची करे कुझु लिखूं अखर, ठीकु आहे। हिते अची करे मां हिनखे अंडरलाइन ॾिनी, अंडरलाइन ॾिसो ॾिनी त जीअं सभिनी सॼे ते अंडरलाइन आहे न मुंहिंजी हिते, ठीकु। हिते जेको हाणे क्लिक कयो त उहो हिते तव्हां जेका हीअ अंडरलाइन पिया न, उहो हिते जेका हीअ अंडरलाइन। हाणे हिन अंडरलाइन में चए थो वर्ड्स ओनली, माना तव्हांखे अंडरलाइन अप्लाई करणी आहे जाते जाते विथी आहे न उते तव्हांखे अंडरलाइन न खपे। जिते जिते छा आहे विथी न आहे, मिसाल हिते क्लिक करो के कंदासीं, ॾिसो जिते विथी हूंदी न उतां लाइन कटियल अथव न, वर्ड्स ओनली, माना जेके सिर्फ़ु लफ़्ज़ हूंदा न, लफ़्ज़ उन्हनि जे हेठां अची वेंदी, बाक़ी जेका विथी हूंदी उते ताईं अंडरलाइन अप्लाई न थींदी, उते ताईं अंडरलाइन न थींदी। ठीकु आहे। उन खां बाद में जेके हाणे हिनखे कलर ॾियणु था चाहियो, हिते पियो तव्हांजो अंडरलाइन कलर तव्हां जेको बि खणणु चाहियो, हर हिक खे अलॻि अलॻि ॾियो था त बि तव्हांजी मर्ज़ी आहे, हिनखे अलॻि ॾियो। अंडरलाइन खे कलर जेकर तव्हां अलॻि अलॻि ॾियो था चाहियो बि तव्हां ॾेई सघो था, उहो तव्हांजे मथां डिपेंड करे, अलॻि जो हिकु जहिड़ो जो चेंज जो तव्हां ॾेई सघो था पिया। ठीकु आहे। वापसि अची करे हीअ जीअं असां हिते अची उन खां बाद में साॻी सेम शइ तव्हां हिते पई, हिकु अंडरलाइन कलर, अंडरलाइन स्टाइल में पढ़ियोसीं, अंडरलाइन जो हिते रंग जेके पिया आहिनि तव्हां खणी सघो था। हाणे उन खां बाद में हेॾे था अचो, हाणे हीअ जेके शयूं हितां खां वठी करे हीअ जेके चारि शयूं इहे बि असां कल्ह पढ़ियूंसीं। हाणे हिते पियो थो स्ट्राइक थ्रो, माना अखरनि जे विच में लाइन जेका क्रॉस पई करे, उहो हीअ वारी। ठीकु आहे। साॻियो सेम हिते बि पियो थो तव्हांजो। उन खां बाद में वरी वापसि अची करे हिते चए थो डबल स्ट्राइक, माना डबल स्ट्राइक जो मतिलबु हाणे हिन मां सिंगल लाइन पे क्रॉस करे त सिंगल लाइन, हिते बि हाणे डबल, हाणे ॿ लाइनियूं बीठियूं क्रॉस थींदियूं। कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जा स्टाइल अची वेंदा आहिनि त पोइ असांखे इहा शइ करे था करणी पवंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उन खां बाद में बाबा वरी असीं हिते करे जेके कल्ह असां पढ़ियासीं यादि हुजनि न त फार्मूले वारा यादि अथव, H2O पढ़ियो अथव न असां इहो फार्मूलो। हाणे हिते अची करे हिनखे तव्हां थोरी साइज़ तव्हां वॾी कयो त जीअं वॾो नज़र अचे, पोइ तव्हांखे फ़र्क़ु ख़बर पवंदी हिन मां। हाणे जेको 2 आहे न, 2 तव्हां हिनखे मथे कंदो, हाणे उहो हितां बि करे सघो था पिया हिननि ॿिन्ही मां। हिते बि साॻियो सेम पियो अथव तव्हांजो, सुपर स्क्रिप्ट सब स्क्रिप्ट, सुपर सां मथे हलिया वेंदा, वरी वापसि अची करे सब स्क्रिप्ट ते क्लिक कंदो त सब सां वरी हेठि हलिया ईंदा। अची ॻाल्हि सम्झ, इहा शइ करे सघो था। वरी उन खां बाद में
जेकॾहिं मिसाल कर तव्हां हिनखे ख़तमु करणु चाहियो त रोके कंदो तव्हां हिन ख़तमु थी वेंदी। हाणे जेके सिधा सां जेके हिन में ऑप्शन पिया आहिनि तव्हांजे हिते ईअं सम्झो इहे वरी तव्हांजे लाइ हेॾे नवां ऑप्शन्स आहिनि। पहिरियां पियो आहे शेडो। शेडो जो मतिलबु हूंदो आहे त तव्हां पंहिंजे अखरनि खे शेडो ॾेई सघो था, माना पोयां पाछो वग़ैरह जेके ॾियणो आहे न तव्हां उहो ॾेई सघो था पिया। शेडो ते अची क्लिक कयोसि ओके। जेतिरा अखर हिन में नंढा हूंदा शेडो तव्हांखे ओतिरो नंढो नज़र ईंदो, और जेतिरा अखर तव्हांजे हिन में वॾा हूंदा शेडो तव्हांखे ओतिरो हिन वाज़े क्लियर नज़र ईंदो। सो पोयों शेडो अथव हाणे ॾिसो हिते शेडो तव्हां हिन अखरनि ते ॾिसो अथव शेडो। वरी जेकॾहिं तव्हां हिन खां शेडो ख़तमु कंदव ठीकु आहे। उन खां बाद में कॾहिं कॾहिं असां जेके अखरनि जा जेके स्टाइल हूंदा आहिनि स्टाइल उहे असां लकीरुनि वांगुरु लिखंदा आहियूं। कहिड़े वांगुरु लिखंदा आहियूं? लकीरुनि वांगुरु। त मां जीअं लकीरूं मिलियल हूंदियूं न असांजूं, असां समटाइम स्टाइल अहिड़ा लिखंदा आहियूं। ॾिसो हाणे हीअ जेका लाइन आहे असांजी हिते हिन खे मथे खणी अचूं सिलेक्शन कर। हाणे ॾिसो हीअ मसवारा अखर लिखिया पिया न, असां चऊं था इहे ई अखर असांखे लकीरुनि में खपनि। जंहिंमहिल लकीरूं पाण में मिली करे असांजा अखर ठहंदा आहिनि आउटलाइन। हीअ बि हिकिड़ो स्टाइल आहे आउटलाइन में। ॾिसो हिन में अखर त आहिनि पर विच में मस कोन्हे का, बाक़ी लकीरूं पाण में मिलियल आहिनि। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जो स्टाइल तव्हांखे खपे त खणी सघो था पिया हितां। क्लिक हटाईंदुसि त वरी वापसि अची वेंदा। ठीकु आहे, अची था सम्झो। उन खां बाद में ॿियो जेको मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त मिसाल जी ॻाल्हि आहे, मां त चवां त अछे ते मां अछो कलर ॾियां, मां त चवां अखरनि जो पनो बि अछो आहे त अखर बि अछा वञनि त अखर ज़ाहिर कोन थींदा। मां तव्हांखे जेको कलर तव्हांजो हिकिड़ो ई हूंदो, तव्हां जेको रखणु चाहियो उहो रखी सघो था पिया। कलर तव्हांजो हिकिड़ो ई हूंदो, जेको रखो। जे पने खे अछो कंदो त अखर ग़ाइबु थी वेंदा, जे अखरनि खे अछो कंदो त पने ते नज़र न ईंदा तव्हांखे। ठीकु, पर असां चवंदा त असांखे ईअं करिणो आहे न, पने ते असांखे अखर बि नज़र अचनि, पनो बि नज़र अचे। पोइ उनजे लाइ तव्हांखे हिते स्टाइल पिया आहिनि। पोइ हिते इम्बोस ऐं इनग्रेव, इन ॿिन्ही जो मक़सदु इहो हूंदो आहे त जहिड़ो तव्हांजो पनो हुजे अखर बि तव्हांजा ओड़ा ई थी वञनि। ॿिन्ही जो कमु इहो आहे। अञा जेकॾहिं तव्हां वॾो कंदो जहिड़ो पनो तहिड़ा असांजा अखर थी वेंदा। ठीकु, वरी वापसि जेके हेठे जो कमु बि साॻियो सेम अथव। हेठे जो कमु बि साॻियो ई सेम आहे, कुझु बि फ़र्क़ु कोन्हे पियो। ठीकु आहे, वरी वापसि अची करे हिते ओके घटाईंदासीं त वरी ॾिसो साॻियो सेम थी वियो। उन खां बाद में हिते अची करे हिन घटाए करे हिते पियो न आल कैप्स। आल कैप्स ते क्लिक कंदासीं त ABC वॾी थी वेंदी, वॾी थी असांजी हिते। हाणे असां चवंदा स्मॉल कैप, स्मॉल कैप में तव्हांजी ABC नंढी न थींदी। ॾिसो स्मॉल कैप ते कयूं था, स्मॉल कैप नंढी नथी थी वञे। शुरूआत वारा जेके अखर आहिनि उहे वॾा अथव। ॾिसो आन जी ओ वॾी अथव, ए नंढी अथव, आहे वॾी ABC, आहे वॾी ABC। ॾिसो इंसर्ट जी आहे वॾी अथव, ॿिया अखर ॾिसो ड्रैग जे हिसाब सां नंढा अथव। थोरा हल्का माना नंढा थी वेंदा, थोरा हल्का माना छा ABC साॻी हूंदी, थोरा नंढा थींदा। वरी वापसि अची करे हिन ते क्लिक करे सघो हिन ते आल कैप्स ते कंदो हाणे ॾिसो वरी थोरा वॾा अथव। वरी ABC साॻी सेम ई रहंदी, पर जेकॾहिं स्मॉल ते कंदो त माना थोरा छा थींदा, नंढा थी वेंदा। हूंदी वॾी ABC तव्हांजी, पर माना थोरा नंढा थी वेंदा। उन खां बाद में जेको असांजी क्लास जो आख़िरी ऑप्शन आहे उहो तव्हांजो पियो हिते हिडन। हिडन जो मतिलबु हूंदो आहे लिकाइण। हिडन जो मतिलबु छा हूंदो आहे? लिकाइण। माना जेकॾहिं तव्हां चाहियो त सर असांखे पने ते अखर लिकाइणा आहिनि, ज़ाहिर न आहिनि करणा, असांखे पने ते अखर लिकाइणा आहिनि, ज़ाहिर न आहिनि करणा, त पोइ तव्हां हिते हिडन पिया हिडन क्लिक करो के कंदो। हाणे ॿिए खे ख़बर ई न पवंदी पने ते कुझु लिखियलु आहे या न, ॿिए खे ख़बर न पवंदी पने ते कुझु लिखियलु आहे या न, गुम लॻा पिया। पोइ वापसि अची करे हिन ते ठीकु। हाणे इहे जेके अखर गुम लॻा पिया आहिनि ज़ाहिर कीअं कजनि? ओ हिते पना ते, ओ हिते पियो अथव हिडन ऑप्शन हिकिड़ो पियो अथव, चए थो हाइड एंड शो। छा थो चए? जेकॾहिं तव्हांखे पने ते अखर लिकाइणा आहिनि ठीकु, त बि होॾां लिकाईंदो, हुन मां जेको हाणे लिकाए सघां तव्हां हुतां। वरी जेके लिखियल अखर ज़ाहिर करणा आहिनि त तव्हां हिन ते क्लिक कंदो। छा कंदो? हिन ते
क्लिक कंदो वरी क्लिक हटाईंदुसि अची का सम्झ में इहा शइ तव्हां करे सघो था क्लियर आहे साईं वरी अॼु राति ग्रुप में इन सां रिलेटेड असाइनमेंट मोकिलींदोमांव हीअ जेका तव्हांजी असाइनमेंट आहे न इहा तव्हांजी अॼु चेक न कंदुसि इहा मां चेक कंदुसि जुमे ते हिकिड़ी असाइनमेंट थी वई वरी राति ग्रुप में ॿी असाइनमेंट ॿुधायां थो न ॿुधो न जेका ठाहियव अॼु ओके थी वई इन करे असाइनमेंट बंदि थी असांजी अॼु राति वरी जेका मोकिलींदोमांव उहा हूंदी असाइनमेंट नंबर 2 वरी जेका सूमर ते हुन ते ख़मीस ते मोकिलींदोमांव उहा हूंदी असाइनमेंट 3 टई असाइनमेंटूं जुमे वारे ॾींहं ते क्लास में चेक कंदो न बुलेट्स न ठीकु आहे न टई सर लिखणो आहे सर हिन ते लिखूं था माना 4-5 ॾींहं थी वियूं आहिनि सर हिन खे जेको माना हिकिड़े पने ते सर हुजे छा वञे पकिड़े